गमबट रिपोर्टर ज़ाहद हुसैन ॼामड़ो गमबट लगदी मियाणी जतोईअ में ॻाल्हि जान जतोईअ जी धीरनि बाअसर अजीब लाखो ऐं ग़ुलाम नबी जतोई ख़िलाफ़ एहतिजाज कंदे ॿुधायो त असांजी ज़मीन ते बाअसर ज़ालिम इंसान नाजाइज़ कब्ज़ो पिया कनि ऐं असां ते कूड़ियूं FIRूं करायूं आहिनि। कब्ज़ो कंदड़ बदनाम ज़माना ब्लैकमेलर अजीब लाखो ऐं उन जो ड्राइवर ग़ुलाम नबी जतोई जेकी असांजी ज़मीन ते ज़ोरी कब्ज़ो पिया कनि ऐं मौतमार धमकियूं पिया ॾियनि। कूड़नि केसनि में फासाई वेठा आहिनि ऐं जॾहिं त असां वटि पंहिंजी ज़मीन जा पूरा काग़ज़ात बि संदनि ई नाले मौजूदु आहिनि। गमबट रिपोर्टर ज़ाहद हुसैन ॼामड़ो गमबट लगदी मियाणी जतोईअ में ॻाल्हि जान जतोईअ जी धीरनि बाअसर अजीब लाखो ऐं ग़ुलाम नबी जतोई ख़िलाफ़ एहतिजाज कंदे ॿुधायो त असांजी ज़मीन ते बाअसर ज़ालिम इंसान नाजाइज़ कब्ज़ो पिया कनि ऐं असां ते कूड़ियूं FIRूं करायूं आहिनि। कब्ज़ो कंदड़ बदनाम ज़माना ब्लैकमेलर अजीब लाखो ऐं उन जो ड्राइवर ग़ुलाम नबी जतोई जेकी असांजी ज़मीन ते ज़ोरी कब्ज़ो पिया कनि ऐं मौतमार धमकियूं पिया ॾियनि। कूड़नि केसनि में फासाई वेठा आहिनि ऐं जॾहिं त असां वटि पंहिंजी ज़मीन जा पूरा काग़ज़ात बि संदनि ई नाले मौजूदु आहिनि। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी पाकिस्तान, इंटेलिजेंस ऑफ पाकिस्तान, IG सिंध पुलिस पाकिस्तान, वज़ीर आज़म इमरान ख़ान जिन खां मुतालबो था कयूं त हिन मामले जो नोटिस वठनि, हिन अमल सां इंसाफ़ कनि, हिकु जांच टीम जोड़े हिन ब्लैकमेलर ऐं कब्ज़ा माफ़िया खे क़ानूनी सज़ा ॾिनी वञे। सिंध एक्सप्रेस न्यूज़ गमबट।